अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वरी घणनि ॾींहंनि खां पोइ वरी हिकु वीडियो भरियूं था, छो जो कमुकार तमामु घणा आहिनि। इन जे करे हिकु सौदागर हुयो, हुनखे हिकु पुटु हुयो ऐं हुनजी घरवारी गुज़ारे वई। हुनजी घरवारी जो गुज़ारे वई त पोइ हुनखे कुझु माण्हुनि चयो कि तव्हांखे हिकु पुटु आहे, इनखे माउ जी ज़रूरत आहे, हिनमहिल जो तव्हां शादी कयो। पोइ ॾिठईं हिकु जाइ ते का हिकु छोकिरी हुन पसंदि कई। पोइ जे पंहिंजे उन उस्ताद खे जे ॿुधायईं, हुनजो हिकिड़ो उस्ताद हुयो जंहिंसां सलाह मशवरो कंदो, उनखे वठी जो ॾेखारियईं उहा छोकिरी। उन चयो त सभु ॻाल्हियूं तुंहिंजियूं सही आहिनि, पर हिन छोकिरी जी अखियुनि मां इहो थो ॾिसां त वॾी जा हिकु ज़ालिम आहे। चई उस्ताद आहे त सफ़ा ग़रीब आहे, ग़रीब घराणे जी आहे। ये तुंहिंजी ॻाल्हि उहा सही आहे, पर मां हिन जी अखियुनि में सफ़ा ज़ालिम थो ॾिसां। हीअ हिन जी अखियूं सफ़ा ज़ालिमनि वारियूं आहिनि। करी थो त भली कर। हिन आख़िर उस्ताद चवणु न वरितो, हिन शादी कई। हिनखे हिकिड़ी नौकिराणी बि हुई घर में, जेका छोकिरे जो करे पई सभु कुझु। छोकिरो हिन जो हुयो 6-7 सालनि जो। शादी खां पोइ हे पंहिंजी सौदागरी लाइ निकितो। हू जेका हिन जी जेका ज़ाल हुई, उहा हुई हिकिड़ी जादूगरानी, जेका मंत्र पढ़ंदी हुई उबता सुबता, ऐं राति जो हली वेंदी हुई घुमण जे लाइ। पोइ हिकु ॾींहुं हिनखे नौकिराणी ऐं उन छोकिरे हिनखे ॾिठो त राति जो हीअ जेको वेस समूरो मटाए ऐं निकिरी थी वञे। ख़बर त न आहे हे त ॾाइण अलाए छा आहे जो निकिती हली थी वञे। मोटी जो आई त हिननि चयो त तूं राति जो तूं निकिरी थी वञी, काॾे निकिरी हली थी वञी? जे उन में तव्हांजो छा वञे? जे न ख़बर त पए तूं वञी काॾे थी राति जो? ॾींहं जो हूंदा आहिनि कमुकार, तूं वञ। जे ठीकु आहे, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इहो। हिन राति जो वेही अचे मंत्र पढ़िया, अचे मंत्र पढ़े, अचे मंत्र पढ़ी उन नौकिराणी खे हिन जेको ॻऊं करे छॾियो। हाणे छोकिरे जो ॾिठो नौकिराणी खे ॻऊं थी वई त छोकिरो दाऊं करणु लॻो। हिन छा कयो, छोकिरे जो वात ॿधी, छोकिरे खे बि सुम्हारियो उते खट ते, हथ पेर हुनजा ॿधी, वरी अचे मंत्र पढ़णु शुरू कयईं। अचे मंत्र पढ़े, अचे मंत्र पढ़ई, उहो छोकिरो बि हिकिड़ो गाबो थी वियो नंढड़ो। हिन चयो हाणे इहो सही थी वियो कमु। सुबुह थियो कि ओस पासे ॻोठ मां हिकिड़े हारी खे घुरायो, हुनखे चए त हे मुंहिंजो ॻऊं गाबो अथई, तूं पाण वटि काए वञी हुनखे चारि ॼण होॾे। चई ठीकु आहे, हुननि खे ॾेई छॾियईं। उहो त हारी त काए हले, हुनखे कहिड़ी ख़बर छा आहे। ॾींहं गुज़रंदा रहिया। जॾहिं सौदागर जो मोटी आयो अचे पुछा कीअं ज़ाल को त काॾे वियो मुंहिंजो छोकिरो, या नौकिराणी काॾे विया? जे नौकिराणी त तुंहिंजी जेका सो मरी वई हुई, बाक़ी छोकिरो तुंहिंजो ख़बर न अलाए काॾे हलियो वियो, ख़बर ई कान पई अॼु ताणी। हुन अचे जांच कराई छोकिरे जी, ओस पास कयूं, पर हाणे छोकिरो हुजे त ख़बर पवे। किथे ख़बर कोन पई। हे छोकिरे जे ॾुख में पे रुनो हिन राति ॾींहुं। हिनखे अचे दिलि में अचे डुप डुप थियो त हो ॿई आहिनि त जहिड़ा। हाणे थी सघे को अहिड़ो को वरी को जादूगर या को सुञाणे करे हिननि खे वरी को मंत्र पढ़ी हिनखे साॻी शिकिल में आणींदा त मां मरी वेंदुसि। इन खां बहितर आहे हिन ॿिन्हिनि खे माराए छॾियां। हिनखे चई ॻाल्हि ॿुधई, चई कहिड़ी? चई राति मां ख़्वाबु ॾिठो आहे, फलाणे वली जेको आयो मुंहिंजे ख़्वाब में, उन मूंखे चयो त तूं वारो मुड़ुसु जेको सो कुर्बानी जे ॻऊं जी, त तव्हांजा कुझु मामला मसइला हल थींदा, तव्हांजो छोकिरो तव्हांखे मिली वेंदो। चई ठीकु आहे। चई मां ॾिसां थो काॾो ॻऊं। चई हारी आहिनि इहे असांजे पासे ॾे आहिनि हारी, मां उन्हनि वटि माल भलो आहे, मां चवां थी उनजो ॻऊं काए ईंदा। चई ठीकु आहे। हिन उन ई हारी ॾे नियापो मोकिलियो त ॻऊं काए असांखे पहुचाए वञे। ॻऊं अचे, उहो पहुचाए वियो। उनखे हिन 2-3 रुपया ॾिना, उहो मोटी वियो। हिनखे चए ते ॻऊं हिनखे वञी कोह अॼु फलाणी दरगाह ते, पाण कोजांइ हिनखे। जॾहिं उनखे ॻऊं खे उते आंदई, हिन काती जो खयों कोहण जे लाइ, त उहा ॻऊं रोए पई ज़ारो ज़ार। हिन वेठे ॾिठो ॻऊं ॾे त ॻऊं रोए छो थी?
त हिन खे रहम अची वियो। हिन चयो त पंहिंजी ज़ाल खे चई गऊं खे मां न कोन, गऊं रोए थी पई। चई जानवर जो त कमाल आदमी न ॾियो न, जानवर त कोड़ा पवंदा न, को तूं हिनखे, असांखे छोकिरो मिली पवंदो, को हिनखे कीअं बि करे। गऊं पे रुनो, आख़िर हिन गऊं खे कुई छॾियो, माना नौकिराणी वई कुसी। वरी कुझु टाइम गुज़रियो, सौदागर पंहिंजे छोकिरे जी हिन ॻोल्हा में वीचारो दिमाग़ी कमु न पियो करे। वरी हिकु राति हिनखे पंहिंजी ज़ाल जो ॻाल्हि ॿुधाई। राति मां वरी उहो ॾिठो, वली उन अचे मूंखे चयो हाणे कंहिं गाबे जी क़ुर्बानी ॾिए त तव्हांखे छोकिरो मिली वेंदो, तूं गाबे जी क़ुर्बानी ॾे। हिन चयो ठीकु आहे, मां ॾिसां थो काॾो गाबो। हिन चयो मुंहिंजा आहिनि इहे असांजे पीउ जा के आहिनि माइट ज़ाइट, उन्हनि वटि गाबा भला आहिनि, मां नियापो मोकिलियां, ओॾो गाबो न पचाए वेंदा। हिन चयो ठीकु आहे भला। उहो चए गाबो, हुनखे हारी खे चई गाबो इहो पचाए में जेको मां तोखे ॾिनो। उहो गाबो जे पचाए वियो, हिन पैसा हुनखे न, उहो त हलियो वियो। गाबो हिन ॿधी छॾियो, सुबुह थियो, हिनखे चई वठि हिनखे वञी को। हिन ओॾी महिल ई कायो गाबे खे। जॾहिं उते काए जो आयो, उते दरगाह ते गाबे जो ॾिठो पंहिंजे पीउ खे, पंहिंजे पीउ जे पेरनि में किरी पियो ऐं रोअण लॻो ज़ारो ज़ार। हे हैरत में अची वियो त हे छा जानवर आहे, मुंहिंजे पेरनि में किरी पियो, रोए थो पियो। हुयो त हिन जो पुटु, पर गाबो हुयो जादू सां। हिनखे पंहिंजी ज़ाल चए बसि को हिनखे डर न करे। जी ॻाल्हि ॿुधाई जी कहिड़ी, चई अॻ में गऊं रोए पई, मूंखे वॾो रहम आयो, हाणे गाबो आहे सासी रोए थो, मुंहिंजे पेरनि ते किरे पियो, मां हिनखे न कोंदुसि। हाणे आख़िरकार हिन गाबे खे छॾे ॾिनो। ज़ाल हिन ते वॾो कावड़ी, छो न कुठो तूं हिनखे? चई मूंखे पंहिंजो पुटु मिले या न मिले, पर मां हिन सासिन खे कोन कोंदुसि। उहो रोए पियो, ॾिसी न पियो त रोए पियो। ज़ाल कावड़ी उतां हली आई। उते हिकिड़ो बुज़ुर्ग बीठो हुयो। उन बुज़ुर्ग उन गाबे खे पाण वटि काए चे ॿधो ऐं बुज़ुर्ग हिनखे चयो ॻाल्हि ॿुधे जी कहिड़ी, चई तोसां कोन को, चई तोसां लका आहे। चई कहिड़ो मूंसां लका आहे? चई तूं थो चए मां मोटी आयो हा त मुंहिंजी नौकिराणी बि कान हुई, मुंहिंजो छोकिरो बि कोन हुयो, नौकिराणी जी बि ख़बर कान्हे, छोकिरे जी बि ख़बर कान्हे का। जॾहिं तोखे ज़ाल चयो गऊं खे को, त गऊं रोए पई, जानवर रोअंदा न आहिनि। वरी गाबो त ज़ारो ज़ार रोए पियो। मुंहिंजी छोकिरी आहे जेको जादू जो इल्मु जेको आहे उहा पढ़े थी पई, त हल तोखे मां उनखे ॾेखारियां। हिन चयो ठीकु आहे भला हल। हे आयो उन सां गॾु, बुज़ुर्ग सां गॾु। बुज़ुर्ग उन जेको गाबो बि कायो, सिधो आया घर। छोकिरी वेठी हुजे घर में, छोकिरी खे सॾु के चयो मां हेॾे आ, ॾिस त सही हिन जो छोकिरो काॾे गुम थी वियो आहे, हिन जी नौकिराणी काॾे गुम थी आहे। वॾो परेशान लॻो पियो आहे। जानवर खे जेॾी महिल कोए थो, जानवर रोअण था छाजे लाइ? तूं बि जादू इल्मु पढ़ी थी पई। चई कहिड़ो जानवर तूं कुठो अॻ में? चई अॻे मां गऊं कुठी हुई। चई हाणे कहिड़ो जानवर कुई पियो? चई हाणे गाबो। चई किथे आहे? चई गाबो ॿाहिरि बीठो आहे। हुनजे पीउ चयो, हुन बुज़ुर्ग। चई भाउ उहो गाबो काए आहे, मां ॾिसां। गाबो जो काए आया। हुन छा कयो, जो उते ई वेही चिलो करे अचे, मंतर पढ़ी 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 देरि हिनखे चई ॻाल्हि ॿुधी। चई कहिड़ी? चई गाबो तुंहिंजो पुटु आहे। चई गाबो मुंहिंजो पुटु आहे? चई हा हे गाबो तुंहिंजो पुटु आहे, तॾहिं हे रोए थो। चई गऊं? चई सब्र कर। वरी जेको अचे हुन मंतर पढ़िया, अचे मंतर पढ़ी पढ़ी हिनखे चई ॻाल्हि ॿुधी, जेका तूं गऊं कुठी उहा नौकिराणी हुई, उहो तूं कर करे वेठे, उहा नौकिराणी हुई, मूंखे पंहिंजा मंतर ॿुधाइनि था। चई हिननि खे कयो कीअं आहे? चई ठीकु आहे राति तूं रह, मां तोखे ॿुधाईंदुसि सुबुह जो। राति रहियो। राति अचे हुन छोकिरी पढ़त कई, पढ़ी पढ़ी सुबुह थियो। हिनखे चई ॻाल्हि ॿुधाए। चई कहिड़ी? चई तूं वारी माई जेका आहे न वॾी जादूगराणी आहे। हे उनजे अचण वञण में का रंड रोक कनि पिया, उनखे मंतर पढ़ण में, जा कुझु खाए पी पीए पी पंहिंजे नमूने जो, सो रंड रोक कनि पिया उनखे। हे तोखे ॿुधाए न तूं मोटी थी आहे। पोइ हुन पंहिंजो रस्तो साफ़ु करण जे लाइ हिननि खे करे छॾियो जानवर। जे हिननि खे मारे पई त ओड़े पाड़े में फछड़ी थिए हा, खुआरी थिए हा, हर कंहिं ख़बर पवे हा। पोइ उन जे करे हुन कयो जानवर। वरी पोइ हुनखे चई इहो ॾुप ॾुप थियो, तूं जॾहिं मोटी जो आहे त हुन जो थी सघे मूंखां वधीक को जादूगर हुजे, ऐं हिननि खे सुञाणे वठे। वरी हिनखे साॻी शकिल में अगरि आणींदो
त पोइ वरी मां मरी वेंदसि। पोइ इन जे करे हुन इहो तोसां इहे कूड़ा नाटक कया त फलाणो वली मुंहिंजे ख़्वाब में आयो, उन चयो त गऊं खे कोहो, गाबे खे कोहो, याने को तुंहिंजे हथारां हुननि खे कोराए जिंद छॾाए पई। त ॻाल्हि इहा आहे। चई हाणे मुंहिंजो हे जेको मुंहिंजो पुटु आहे गाबो, हाणे इहो कीअं अचे असुल शिकिल में? चई इहो असुल शिकिल में ईंदो, पर मुंहिंजो शर्त आहे हुन में। कहिड़ो? चई मां हिनखे असुल शिकिल में आणींदुसि, पर हिन जी शादी तूं मूंसां कराईंदे। पोइ जे क़बूल थिए त मां हिनखे उन शिकिल में आणियां, न त पोइ बसि, न त काए वञि पंहिंजो गाबो, जाॾे वणे वञि। हिन अचे सोचियो त हाणे छा कयां, रस्तो त ॿियो त रस्तो आहे बि कोन, भला गाबे मां काॾे काए वञा। जे गाबे घर बि काए वेंदे त मुंहिंजी ज़ाल जेके थी सघे हिनखे कोराए छॾे। माण्हू चवंदा गाबे खे कुठंदई छा थी पियो, क़ुर्बानी ॾिनी अथई। त इन जे करे मुंहिंजो कुझु थींदो बि कोन। हिनखे चई ठीकु आहे, तूं हिनखे जेको तो आण असुल शिकिल में आण हिनखे, ठीकु आहे, शादी तोसां ई कंदो, मुंहिंजी ज़बान आहे इहा। चई ठीकु आहे, तूं राति रह। अॼु वरी राति रहियो। अचे हुन मंतर पढ़णु शुरू कया, अचे मंतर पढ़ियईं। सुबुह थियो, उहो छोकिरो उन जी शिकिल में अची वियो। गाबे खां फिरी उहो ई छोकिरो थियो सौदागर जो। हे पंहिंजे पुट सां मिलियो, पुटु हिन ज़ारो ज़ार रोए पियो। पोइ पुटु हिनखे सॼी पंहिंजी कहाणी ॿुधाई, हीअं हीअं असां सां थियो तुंहिंजे वञण खां पोइ, जेका असांखे मार कुट थी, जेको असांजे मथां हिन कयो, तशदुद कयो, या जेके जेके हिन जा करतूत हुया। हिन चयो ठीकु आहे। छोकिरी चई हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे मां हिन जिंद कीअं छॾायां? चई हिन में जिंद ईअं कोन छुटंदी, हिनखे मारणो पवंदी, राति जो निंड में हिनखे मारणो पवंदी। भाई हिन मूं इहा जिंद कोन छुटंदी। ऐं छोकिरो हिते ई हुजे, तूं पाण वञ, हाणे हिनखे मार, पोइ ॿिया मामला मसाला तुंहिंजा हल थींदा। बाक़ी जे हुनखे तूं ॿुधाए मारींदे न, पोइ तूं न पुॼी सघंदे हुनखे। थी सघे मंतर हणी तोखे बि कुझु न कुझु करे छॾे, हुन वटि वॾो इल्मु आहे। हिन चयो ठीकु आहे। राति थी, हे निकिरी पियो उतां, सिधो आयो घर। ज़ाल वेठी, ज़ाल चयो काॾे की गाबो? चई गाबो अची जेको मां खपाए छॾियो, ॿिए हंधि ॾेई छॾियो बसि। हाणे चई कुठू थी छा कान? चई बसि ॿिए हंधि रोए पियो, इन करे ॿिए हंधि ॾेई छॾियो मां, कासाई खे वञी पाणे कोन थो बसि। चई ॾाढो भलो कई। ज़ाल राति हिन सां प्यार श्यार कयो, जेॾी महिल सुम्ही पई, हिन वञी तलवार खणी ठका जो कढाई मुंडी कटे छॾियईं। मुंडी कटे जिंद छॾाए हिनजी, अचे पंहिंजे पुट जी शादी कराई ऐं पंहिंजो पुट सां गॾु थी वेही रहियो ऐं पंहिंजी सुख जी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। त दोस्तो काफ़ी मायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जंहिंजा अहिड़ा रूप बि हूंदा आहिनि, जेके अॻ जी जेका औलाद हूंदी आहे त उहा पसंदि न आहे हूंदी, घणनि खे पसंदि न आहे हूंदी, त उन्हनि जा नतीजा वरी इहे बि निकिरंदा आहिनि। आख़िर में जेको ॿियनि जे पुटनि ते ज़ुल्म कंदो त ज़रूरु पाण ते बि कुझु न कुझु त थींदो। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी, अगरि स्टोरी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।